किस्मत जी ख़बर उन रब के जे कायनात के पैदा कयो है। अकेले रब जा पुजारी राजा जो सुभान अल्लाह। जोर से सजी ख़बर कंहिंखे आ? जोर से कुरान पढ़ा कुरान जा तो चे 29 पारो तो पढ़ा सूरह तबा। कुरान तो चे अला यालम मन खलक। सजी ख़बर उनखे आ जे तहां के पैदा कयो आ। जट तो चे साईं के सजी ख़बर आ। साईं का पुछो जोनस बोर छाजो चारियो बस कर जट त नासून अची रिया सजी ख़बर मुझे रब के कामिल कर पला आया अजो अमीर वेही वेरन सामो हयाऊं ते तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद थे। जदो अली जे औलाद के जेके भाइन घट बुध कटड़ू मुखे राजो तू कटड़ू कंहिंखे कोठी नो मुझो जेके असां के दा चवन अली जे औलाद के जेके भाइन घट पाड़ू तिन पलीतन जो तू परवरदिगार पट कफो आई खफत लंदन कान लतीफ जे बिठाई तो जे वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड उहद में गड खंदक में गड हुनैन में गड गार में गड क़यामत थे मज़ार में मोहम्मद जे बाकुर में गड सुता पिया थस। कुरान जे तो गड हा नबी जे तो गड हा मिठाई जे तो गड हा हिन कूड़ी तारीख पढ़िया भजी विया हा पिणे ॾिठा भजी विया हा जो नवराजन जा हा। ओ मोहम्मद जो यार हा थोरो यार थोरो या जो इजी लोट न मोकिल त बूथ फिरियो पियो थस। ओ मोहम्मद जा यार वाहे कांदा हबीब सी मोहब मिठा मंठारा सिद्दीक सादिक सिद्क जो सरदार सरदार उमर अदालत आगरो है जे जो भुट्टा मुके टाइम सा वारो ॾना न एड़ी तकरीर क्या जो या भुट्टन मा जिन्न बि टपड़ कनी भजी वजा। उस्मान इज्जतदार केडो इज्जतदार आ उस्मान बदबा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो है। वाह उस्मान तुझा भाग भला बदबा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो। कादर पांजे कुदरत सा कया हा अली सा इकरा पर जुमरुदी जिन सौर हसन मीर हुसैन अल्हम्दुलिल्लाह इंतहाई लंबो चौड़ो सफर करे शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह ता पांजे बट्टे भाई हजरत मौलाना साईं अब्दुल गफूर भुट्टो साहब जेको असांजो भाइरन जेड़ो दोस्त है उन जो भा शहीद अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह जेको अल्लाह के प्यारो थियो दरवेश बानो शहीद थियो मन कान दून माली फहु शहीद हदीस में आज को जान इज्जत माल की हिफाजत कंदे शहीद थी वने शहीद। अल्लाह से उन जे बचड़न के सब्र की तौफीक अता फरमा। अल्लाह उन मरहूम जे कब्र के जन्नत जो बाग बनाए। जी साले सवाब लाए दीनी प्रोग्राम भी आए सुबह का वठी सलाम त तहां के आ खुदा जो कसम जो 8 बजे का वेठा हो तो उथण की नियत ही काने घर वञो ही न था भला गोली जो ऑर्डर था अड़ा मानू मान डी जो पहरियों तो मैं ताके मुबारक थो दियां जो डी जो जलसो बुधण आया हो। डी जो जलसो बुधण दुखियो आ रात जो सपा सवलो रात जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आ बस बुटन में जलसो वञा तो मायूं जाता जो कड़ो परू चांडियो 3 ॾींहं 1.5 ॾींहं अंगुर डाटा टा करे वेही रहा पर असें ॾींहं जो पने भी कम आ कोरट भी कम आ थाने ते भी कम आ डॉक्टर खां भी टाइम वतल आ अज तो मुके जरूर बाईजी चौक ते पहुंचणो आ सब कम छड़े अज मोहम्मद जो जिक्र बुधण आया मिटाई तो जो सभई सुभान जे कर हवाले कम
दुकान भी अल्लाह के हवाले, घर भी अल्लाह के हवाले, बनी भी अल्लाह के हवाले, बच्चा भी अल्लाह के हवाले, असां भी आहियूं अल्लाह के हवाले। नजे करे मां तहां जे साम्हूं नंढड़ी सूरत पढ़ी आहे क़ुरान पाक में, नंढड़े में नंढड़ी सूरत, सूरह कौसर। इन में 3 आयतूं आहिनि। पहली आयत में शान मोहम्मद, बी आयत में आ प्रोग्राम मोहम्मद, 3 आयत में आ अंजाम दुश्मनान मोहम्मद। इन्ना आतैना कल कौसर, शान मोहम्मद आ। असां के जान मिली मिठे मोहम्मद जे सदके, माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, रमज़ान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके। भुटन जे जलसे में अचण वारा असां के रब मिलियो आ मोहम्मद जे सदके मिलियो। बेटा ई तो चे बिना हुब्ब हबीब जे बंदगी बेकार। मोहम्मद जे मोहब्बत का ज़बा न नमाज़ा, न रोज़ा, न हज्जा, न ज़कात। खुदा जो कसम जन्नत मिठे मोहम्मद जे कदमन में। हाने लॉकडाउन का पहिरियों असां जे बिचा में हिकिड़ो ईसाई आयो, कई स्कूल जे विजिट थे। लॉकडाउन तहां वटि भी हुई आ, रुगो असां जे कंध में या मुसीबत हिते भी हुई। लॉकडाउन मुखा हिकिड़े पुलिस वारे पुछो लॉकडाउन छा आहे? मुंहिंजो अॻियों बि बंदि त पोयों बि बंदि। वरी इमरान खान चए थो किरोना थी अचे, किरोना किरोना ने भागा महरम में मोकिल ते वई जा बस कर खतरा सजी असां के खबर आओ। किरोना थी अचे, किरोना थी अचे। सब कुछ असां समझूं था त किरोना छा आहे। किरोना बीमारी थोड़ी आ, किरोना जी माना अथव लेस सिंग। बस उन जो इलाज आहे सुलेमानी चांहि ऐं लीमो। या का वॾी बीमारी आहे छा? वॾियूं बीमारियूं अञा बहन बा घणियूं। हिकिड़ो माकड़ जेका फसल जो बेड़ो बोड़ींदी आहे, ॿियो आकड़ जेका छोरनि जो बेड़ो बोड़ींदी आहे। आकड़ आकड़ न तमें मोबाइल, न तमें मोबाइल, काटन जा कपड़ा। सुञाणे तो मां केरा सुञाणे तो पन्ने जो वो धर ते चायूं पियंदो आ। काटन पाते ही बद मुराद अली शाह जो चाचो थियो जा। नक मां गंद, वात मां गंद वने तो बाथरूम में तगारी माल जी कढियो अचे लई दिसे। छा कजे कोरोना असांखे? मां 5 रमज़ान ते तकीर के जने लॉकडाउन सख्त हो, मुराद अली शाह बाऊं पे बदे न निकरो मरी विंदो, न निकरो मरी विंदो। मुझो जेतरा मरंदा ओतरा कढंदासे। 5 पोड़ा मरंदा न 50 छोरा कढंदासे। वे जेके घर वे आंदा ये थ्रेसर कोन हलाईंदा। मुझो हींअर 22 करोड़ लॉकडाउन खत्म थियो कयो जे 44 करोड़ न थे तो मूंखे चइजो। हुज़ूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो? अधु, टियों हिस्सो, चौथों हिस्सो। सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा जोर सां। मोहम्मद जो इश्क बैयत बरोत करे जाओ, बैयत बैयत बैयत। आलिम दा आया है न वरी वो सरदार आमिर खान भुट्टो भी आया। भुट्टा यारी जा भला था। संगत में भुट्टन जो 100 में हो कोई छड़ो कुछ न चवंदा। बाकी झेड़ो की तो पहुचाए जे कोपत भी 13 खून कंदा। मां भुट्टन जे तॾे के मान जा बेटा ही तो चे तॾे ही वंजे तिन जे जेकी खिली खीकार पाए भाकुर भाई पियो जो वेझो विहार नकी तलब ताम जी रुगो पानी ढुक प्यारे। ताके भातो खारायो थो न असां जे लाइ जेके ओडे माल तैयार किया थो। सही मच्छी आ, सही बाकरो आ, सही कस्टर आ, सही शुगर फ्री आ। मुले जो पेट आ या तेल जो ड्रम आ।
चौथा जो मोला बुख मरंदा चरिया जायो जा लॉकडाउन में मां 5 दफा मानी खाइयो इमरान तो कराए जा इमरान जो पीर असा के रब तो कराए देखो सजी दुनिया या रसूल अल्लाह केतरी उम्मत छडाइंदो हदीस तो पढ़ा पान फरमायो अला तरसो वाहिद मिन उम्मती फिन्नार मुझो एकड़ो उम्मती जहन्नम में महाराजी न थींदुस सजी उम्मत छडाए जन्नत में वठी मोहम्मद फोरा थी न घबरायो मुर्स जे कुले ते आयूं बिलावल जो मानू आ ये आसिफ साहब जो मानू आ ये साईं खुर्शीद जा जो मानू आ ये अदी भरियाल जो मानू आ असा मोहम्मद जा मानू आयूं असा सा टाटा नकर मुला द बेल चा न ठोकिया मुर्स जे कुल हिते ता पाण त चवंदा आयो वछ कुडंदी आ परे कदे न के सत टुकर न करे ये जे जो मोबाइल वात में विजो तमा हाने अचो तो वरी हुजूर जी विलादत बुधाया सुभान अल्लाह दचो छा क्या माके टाइम सफा सोड़ो करे दा मथो ने माल अल्लाह अरे हुजूर जी तू भी नबी सा तू भी पेट में रहे मां भी मम्मर के पे हुजूर भी रहा पर डी रात जो फर्क असा मां जे पेट में हासो न जरे दे पुस्तूं जरे दे पुस्तूं जेड़ो क्रिकेट भी तो खेले हराम जो माओ के सुमन पर अम्मा थी फरमाए हुजूर मुझे पेट में आया ओगराई जाता अतर जी खुश पत्थर ते कदम रखा तो पत्थर अटो बन जाए जबलन में बकरियों चारिया पत्थरन मां आवाज बुशरा लक या आमिना फइन्नके हमलत बिसय्यदिल अव्वलीन वल आखिरीन आमिना मुबारक तुझे पेट में अग्यन जो सरदार पोयन जो सरदार नूरन जो सरदार आमिना यो बच्चो जमई त नालो ही मोहम्मद रखे तुम भी जाओ हां मां भी जाओ हां नबी सा भी जाओ दिया रात जो फर्क असा पे जमो ना मां पने दाखिलो बाबो भैया त मथे के ॾियो अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर असा जमे पाडो न खपाइणो पए तू जाए न पिणे के पिनण जेड़ो करे पो आए पर मोहम्मद पियो जमे त नूर जो लाटू पियो अचन सुभान अल्लाह जो दमा मिलाद पढ़ा जोर सा आज के रसूल भैया तबरत करे जाओ मां दिसा को कट तकबीर शान मोहम्मद मुस्तफा ताजदार संगीत साउंड फनादिल अब्दुल हादी बिन फरमान अली रियाज अहमद 0300 शान सहाबा नारे तकबीर भुट्टन जो इखलास तद शाम थी वया तब जलसो जण हाने शुरू थी हेड़े भुट्टा बिना तांजी इखलास या जा भक्त जी बरकत जा खोड़े जी बरकत मुंहिंजो त हाणे माण्हुनि नालो ई मटाए छॾियो आहे असदुल्ला चवनि ई नथा जल्दबारो मौलवी अचे थो हाणे मूंखे शिकारपुर जे एसपी घुरायो न 12 रबीउल अव्वल ते मां वरी हुनखे भाउराश खां फोन कराई ज़रदारी हाउस तां फोनियूं मूंखे चई तूं फोनियूं छो पियो कराए तोखे केरु नथो सुञाणे जे तूं इमरान जे वर चढ़े न उहो बि तोखे सुञाणे उन ॾींहुं मूंखे लाड़का ने घुरायो रेशम गलीअ जे मथां को तालीमी सेंटर हो उते चयोसीं तुंहिंजो प्रोग्राम रखियो आहे पंधु वञूं पिया हिकिड़ो नंढड़ो ॿारु पियो वञे माई गॾु अम्मा जल्दब वारो थो वञे तू भी जाओ जब मां पहिरियों दफ़ो भुट्टन वटि आयो आहियां रत जो ग्रुप मिलाइण ऐं मूंखे लॻे थो त पंहिंजो ग्रुप मिली वियो आहे मिली वियो माना रत खपे तव्हांजे फोन कया पोइ चवंदा उबेदार नारे जलसे में असां कोन आयासीं नबी से की पिया जमन बुझा अम्मा थी फरमाए जमल हुजूर जमन पिया न मां खीमे में पई हस खीमे
मां एडी गरीब हाँ जो मां वटि एतिरो तेल कोने जो ॾियो ॿारे रोशनाई क्या महबूब जो जाओ एडो नूर निकतो एडो नूर एडो नूर एडो नूर सुभान अल्लाह जो तो पोइ ॾसियाव न यार मज़ो नथा कयो पछाड़ीअ में बेवफाई न अम्मा तुझे एडो नूर निकतो जो खीमा रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन एडो नूर निकतो मिठे मोहम्मद जे जमण सां जो वेठी तो खीमे में आ पर शाम जो माड़ियो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई ज़ोर सां हुजूर जे जमण सां नूर जी लाइट यमन न मिस्र न शाम मुल्क भाई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र उॾहिया हजरत इस्माइल जी कब्र उॾा हुजूर जे जमण सां नूर जी लाइट हणी रब हजरत इब्राहिम जे कब्र ते इत्तला ॾिनो मिसकाल नहीं ते इब्राहिम जे मोहम्मद अला तो रोई काबे में दुआ कई वो मोहम्मद जो मक्के पाक में पहुंची चुको हुजूर जावा किया टाइम ना है जावा जमण सा सिर सजदे में जमण सा असा किया जमंदा जमण सा राम भट सजो गोठ मथे ते खणंदा हुजूर जावा जमण सा सिर सजदे में असा के पैगाम हो असा के केड़ो त नमाज मां हथ न कढजो नमाज 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 अज इलाही जाहिल मानू पैदा थिया आहिनि उहे चवनि था नमाज ते थोरो ई आहे ॾाढ़ी पटके ते थोरो ई आहे नियत साफ़ हुजे छा था चवनि तुंहिंजी नियत साफ़ आहे न पोइ तो कांई चे छो पाती आहे साफ़ आहे ठीकु आहे बेल चोरी ते सूफ़ी जो हाने माखे रोड़ीअ में हिकिड़े हमरा जो करबला ॿुधा मुंहिंजो करबला मां बस सबक वॾा मिलिया वाह वाह घणा घणा सब ॻाल्हि घणा वाह मुंहिंजो करबला जो पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो करबला जो पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो ॿियो सबक बीबिन पर्दो न छॾियो मौलवी 4 कलाक तकीर करे असदुल्ला हैदरी बिन जुमलन में करबला बुधाई पहिरियों सबक अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोठ कासिम कुर्बान अब्बास जो बाजू करजी विया 72 साथी कुटा पिया चेतो शिमरा माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सरता जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वारिदी कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन नमाज जरूरिया 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 केतरी जरूरिया दस्यावा नमाज दीन में केतरी जरूरिया दस्यावा कावड़ बहु कौन कावड़ बहु तो मुझे बनी आ जाओ उका कावड़ जो दीन त दस्याव नमाज इस्लाम में एतरी जरूरी थव जेतरो कपड़न में कांच जरूरी आ गर्मी ॾाढी आहे न पटको लाए छड़ियो अन्या भी गर्मी तंग थी करे टोपी बिला अन्या भी गर्मी तंग थी करे चोलो बिला अन्या भी गर्मी तंग थी करे गंजी बिला पर केडी भी गर्मी हुजे अन्या तो मां ब्रेक ते लत ॾेई बीठो आहियां हैंड ब्रेक केडी भी गर्मी हुजे काई जमात मान कढड़ा केडी भी सख्ती हुजे नमाज मां हथ नाही
हुजूर तो फरमाया सलात इमादुद्दीन फमन अकामा फकद अकामद्दीन वमन हतमा फकद हतमद्दीन। हुजूर तो फरमाए जे नमाज कायम कई उन मुहम्मद जो सजो दीन कायम। जे नमाज मां हथ कढियो उन सजो दीन ड्राए। न कयो अजाया खर्च खुदा 5 रुपया दिना अथव न अहिड़ा जलसा करायो जहिड़ो भुटन कयो। जट शादियुनि में अजाया खर्च शादी थींदी न जट पुछंदा ॼञ जूं गाॾियूं आयूं आहिनि कुंवार वठण था वञो या पीढ़ीअ ते था वञो। कुंवार आहे हिकिड़ी चङू माऊ नदी हाणू जे डिॻीअ में जहिड़ी बसरनि जी बोरी खयूं पिया वञो। साहबा पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ? सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा जोर सा बुलंद आवाज से मदीने वाले जो इश्क बैयत बुलंद करो जाओ बैयत बैयत मां भेदा जलसा कया पर जो भुटन थे त कना तू लगी वियो मानू शाम जो हेडो कामयाब जलसा वाड़े वा भुटा मौला मरहूम अब्दुल लतीफ जे कब्र के जन्नत जो पाक अल्लाह उन जी बख्शिश कर अल्लाह उन जे दर्जात के बुलंद अल्लाह उन जे बच्चन जी दुनिया में हिफाजत कर उन जे जान जी कब्र में हिफाजत कर। किलो थियो बेचारो अब्दुल गफूर भुट्टो भायर भायर संदरा तव खुदा जो कसम नबड़ंदा क्यों भाइरन दा भाइर संदरा हन संदरा छिक बाहिन या ढरा का बाहिन मुझे मौला अली खां पुछो अली भा मथे दुआ कयो ओड़ो जलसो हुजे सॼे सिंध जे मौलविन खे दावत हुजे हिकड़ो भी न अचे रुगो मां अचां। मानीअ मां बि ड्रो कयां भाउ तारे कची भाउ आयो हाँ भाउ ईंदो या दुआ बि मुंहिंजी आहे। साईं अब्दुल गफूर भुट्टो चए थो दुआ बि तुंहिंजी आहे बस तॾहिं त असां सिंध नारो हयूं आहे जीए भुट्टो। घर भले अटो न हुजे पर जीए खबरदार वेड़े अब्दुल गफूर भुट्टा खुदा जो कसम भाव संदरो आ संदरो मुझे मौला अली खां पुछो अॼु वेड़ो हले फोन एड़ी निभागी तव मोबाइल चैन जाइन ते जरूर वजंदी चैन मानी खाइंदो वजंदी अध सिरोटे जेड़ो गिरह वात बाबा बाबा बाथरूम में वेंदो वजंदी मस्जिद में वेंदो वजंदी चौथों चए अञा ॾुखियो आहे सगरा समझी विया आहिनि हरी ने रहिया मुझे मौला अली का पूछो अली भाई मथे या दोस्त अली जो जवाब पोड़ी दे पहिरियों ॾाढा चो अली अली चो अली अली चो अली अली मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे जाओ नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान हजरत अली उल मुर्तजा शान शेर खुदा नारे तकबीर असा का नफरत न कर भलिया हेडे भी हैदर अली अली अदला सांडे तू भी हली आ हेडे भी हैदर अली 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 भा मते या दोस्त मौला जो जवाब चे दोस्त थई हीरो भाव थई सोन हीरो टुटो त कोन गंढबो भाव सोना ॾह दफ़ा डाहे वरी ठाहे असां जो जहिड़ो ई भाव से मूंखे चौथों साल मां आधा वॾे सां कोन ॻाल्हाए बड़े वाह पोइ या तोखे नको कोन्हे या भुटनि में पाणी कोन्हे भाव सां न ॻाल्हाइबो आहे चरिया
अज मुझे टाइम हो जाए मां भाव के रिश्ते ते गालाया खुदा जो हुजूर जावा जमण सा सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे मकसद मीलाद पे बुधाइन मकसद मीलाद छड़ी मीलाद ना तो मोलन के तरह को मीलाद याद आ ना मीलाद में हलवो हाने मां गुजारत भईगा त हलवो मुलन के चौथो वणे जो हलवे में हड्डो कोने हलवो आ नरमी चपत रखे दब अडे सब पोस्ट ऑफिस पर ट्रफी बस कर कटड़ू असली दीन ओरिजिनल दीन मक्के मदीने वारो दीन सहाबा वारो दीन पीरान पीर वारो दीन खुदा जो कसम जो बंद वटा अच्छा अच्छा मुझे वाइज सा पोड़े में भी करंट अची पोड़ो नारो हणे मना क़यामत ही टरी गई असली दीन असां वटा तने त सजी दुनिया असां खां थी ॾिजे कादियानी चवंदा इहे न हुजे इमरान चए थो इहे न हुजनि शीअं न कुकड़ ॾिनी पांग गिदड़ जो लई आहे त निमाज़ पढ़ो गिदड़ जो निमाज़ में छा चई लई त ॾियांसि बरो कुकड़ जो तकड़ा छा बि पेशमाम था अचे ओचितो जो शींहं मुंहुं कढियो त गिदड़ नवरा जा बि टपी जलदब कुकड़ जो बीक ॾा यार मुंहिंजो वज़ू टुटी पियो चई अहिड़ा पेशमाम हूंदा त घणनि जा वज़ू टुटंदा दिल भर दियो बंदा आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया अथई इमरान खान छा पियो चए बेलचे जहिड़ो बूथ खयूं मैं मौलाना फजलरहमान को सियासत से आउट कर दूंगा रब जो तो के मां वजीर आजम करे बे थुकल अनत जा मीह वसराईंदुसि फजलरहमान के पार्लियामेंट का बाहर रखंदे तभी यारहन पार्टियुनि जो लीडर कंदो नारे तकबीर नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर नारायणा तो हाणे मूंसां हले त मां 1000 रुपया ॾियारी ॾियांसि लोह जी निड़ी लॻल अथसि मुर्दे ते रड़ करे उथे न त चुरंदो ज़रूर वड़िया मुजाहिद रब थो चए इज़तुनि जा ताज रखण वारो मां मौलाना फजलरहमान जा भाग त ॾिस हेॾां मरियम नवाज़ वेठी अथसि हेॾां बिलावल वेठो अथसि विच में शींहं वेठो आहे कंहिंजे भाग सारी अल्लाह मरियम नवाज भी चए थी मुझे लीडर फजलरहमान बिलावल भी चए थो मुझे लीडर फजलरहमान अञा त तरसो अञा घणनि खे इहा ॿोली सम्झ में ईंदी रुगो ॿ टे ॾींहं हा छोकरो हिकिड़ो माउ खे अम्मा न को थींदो ठुप चवंदो मूंखे लॼ थी थिए वयो जो पने अचे जो छोरनि बूट ठोकियसि रत में ॻाढ़ो उतां खां रांभट शुरू कई अम्मा 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 जल दब मानस जो ये आहिनि काथे जिन तोखे इहा ॿोली सेखारी आहे तू गुंडा कन मशीन सा ये सर विढ़ंदई डंडन सा ये गाल न समझाए बाराणी मता अटके जमियत वार खुदा जो कसम खत्म नबूवत जला सियासी जमातों न मजहबी जमातुल मा का भी जमात खत्म नबूवत ला मैदान थे न निकतिया जे निकतिया त जमियत उलमा इस्लाम जोर सा असा खत्म नबूवत जा चौकीदार पेशावर में कोर्ट में कादियानी गुस्ताखी गई नौजवान गाजी खालिद ये पुलिस वाले का गन कसे
वड़ा गाजी 14 सालन जो नौजवान असा 14 सालन जा छोरा पपीजी में लगा पिया पपीजी 5 ॾींहं टिकटॉक बंद थियो छोरन जा रामपट टिकटॉक बंद थियो पिणे त कोने मरियो न हुजूर जावा जमण सां सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे छा पिया चवन ला तसजुदो हाणे सजदा सिज जाना बाह जाना बुतन जाना पीरन फकीरन जाना सजदा उन रब जा कजो जंहिं मां मुहम्मद खे पैदा कयो आहे मीराज जो पैगाम झंडी न जुलूस न हलवे जी तेग न हाने तो जुल्म इहो आ जो शादी में मायूं नचन मेले में खदड़ा नचन रबिउल अव्वल में मुल्ला नचन मां कादे वञा मां काथे मातम क्या मां केड़ी भित सां टकराणा मां केड़े बिजली जे तंबे ते चढ़ा अब्दुल गफूर भुट्टो चए थो जेड़े ते वणई चढ़ लाइट आई ही का मौलवी ढंगस करे रहबर जे मिलिया गुमराह मिलिया के अंधा हा के चंडा मीलाद जो पैगाम अल्लाह जी सुञाणा अचो तो के जमीयत वारो बुधाए मीलाद जो पैगाम हथन के जुल्म खां बचा मीलाद जो पैगाम पेट के हराम खां बचा मीलाद जो पैगाम अख के बेहयाई खां बचा मीलाद जो पैगाम पैरन के नाफरमानी खां बचा मीलाद जो पैगाम जिंदगी के बिदअत खां बचा मीलाद जो पैगाम अकीदे के शिरक खां बचा जमण खां वठी मरण ताईं नबी जो गुलाम थी हौज़ कौसर ते मां मोहम्मद तुझे इंतजारन जोरा सा न लगो 2 नंबर पीरन जे वर न चढ़ो असा जा मुर्शिदा हले जे वारा असा सच्चन पीरन जा नौकरो मदा के 2 नंबर जे वर चढ़ो हाने एकड़ो मुरीद 2 नंबर पीर के घर वठी आयो त पीर छाचुस नंढियो वडियो मायूं गडु कर मां दिसा पो क़यामत में सुञाणा पो छडायां त सही कीडी चल तो करे मां इन दिसण लाए मुरीद बको मां जेड़ो चरियो हुजे डाटरो खणी कन्नो कपियस अरे हे छा किसी क़यामत में मुर्शिद हुंदा घणा असां बे सुञाणूं था सारो कन्न कपियल किथे खबरदार अल्लाह टाइम भी इलाही थियो आहे दुआ कयो अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह मरहूम अब्दुल लतीफ़ जी बख्शिश करे चामर चामर जो सवाब गिरह गिरह जो सवाब बुजुर्गन जे बयानन जो सवाब मौलूदन जो सवाब तहां जे सुभान अल्लाह जो सवाब अल्लाह से मरहूम जे रूह के अता फरमा सही मरहूम हादी बख्श जी भी अल्लाह बख्शिश फरमा अल्लाह सभिनी जे कब्र वने केर बिना खुदा के दिसो ओ चाचा कुरान के दिसो दुआ का सवा न मनो अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लुहु व लकल शुक्रु कुल्लुहु व अलैकल बलागु अल्लाहुम्मा नव्विर कुलूबना बिल कुरान व ज़य्यिन अखलाकना बिल कुरान व नज्जिना मिनन नार बिल कुरान अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक अल्लाहुम्मा अग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़अहयि अलल इस्लाम व मन तवफ़्फ़यतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुम वरहमहुम या अल्लाह मरहूम अब्दुल लतीफ़ जेको वेचारो शहीद थियो अल्लाह उन जे कब्र के जन्नत जो पाक अल्लाह उन जे बचड़न जी दुनिया में हिफाजत फरमा उन जे जान जी कब्र में हिफाजत फरमा ए अल्लाह पंहिंजे माल जी हिफाजत कंदे शहीद थी वियो क़यामत में शहीदन जी जमायत मौत
ए करीम रब उनजे पोयन खे सब्र जी तौफीक अता से अब्दुल गफूर भुट्टे साहब खे उनजे बचड़न खे उनजे पुटड़न खे ए अल्लाह सभिनीन खे सब्र जी तौफीक वा करीम नुज़ुलहुम उनजे आखिरत वारी मेहमानी खे सुहिणो